राकू जेको हिकु कुतो आहे उहो दर ॿाहिरां वेठल आहे। कमरे में मां उन जा सुॾिका महसूसु करे रहियो आहियां। मूं काल्ह उन खे घर मां कढी छॾियो। मां जेॾो कुतनि जे वेझो रहियो आहियां एॾो उन्हनि मां बेज़ार रहियो आहियां। कुतनि जी भौंक मथे सां टकराइबी आहे ऐं लिखंदे कलम ईअं छॾाइजी वेंदो आहे जीअं वेणी वटां हथु कटिजी वियो हुजे। कुते खे ॿाहिरि कढण जो सबबु मुंहिंजी वहशत आहे। जॾहिं नंढड़ो हूंदो हुअसि त ख़ुशी जो अहसासु वधीक हूंदो हुयो। जवान थियसि त मायूसी तारी थी वई ऐं हाणे वहशत तारी आहे। वहशत उन करे त दुनिया में हर शइ बेवफ़ा आहे। ॿिया त आहिनि पर इंसान पाण सां बि वफ़ादार न आहे। हू ज़िंदगी जे हर गुज़िरियल पल में पाण सां बेवफ़ाई कंदो अचे थो। जेकी अॼु आहे उहो काल्ह न हुयो ऐं जेको काल्ह हुयो उहो सुभाणे न हूंदो। कुतो कॾहिं बेवफ़ा न हूंदो आहे पर बेवफ़ाई जे अहसासु मूंखे यकीन ॾियारियो आहे त हर शइ बेवफ़ा आहे ऐं कुतो ज़रूरु बेवफ़ा हूंदो। दर ॿाहिरां कुतो बुख ते आहे ऐं मां घर अंदरि ॾकंदड़ हथनि सां ॻभो खाई रहियो आहियां। घर में अकेलो आहियां। घर ख़ाली आहे ऐं दिलि में का जाइ ख़ाली न आहे जंहिंमें यादि वधीक सोढ़ करे सघे। कॾहिं घर ख़ाली न हुयो, उहो भरियल हुयो। घर में टहिकनि ऐं रोअण जा आवाज़ उभरनि त उहो ख़ाली न हूंदो आहे। हिन घर में बि कॾहिं टहिकनि ऐं रोअण जा आवाज़ गूंजिया। हाणे ख़ामोशी आहे। केतिरा चहिरा मूं चौधारी फिरी रहिया आहिनि ऐं हाणे केतिरा कुता बौध मस्ती मां ढिकी रहिया आहिनि। मूंखे पंहिंजा अज़ीज़ ऐं कुता यादि आहिनि। मूंखे कुतनि सां प्यार जी पैदाइशी बीमारी आहे। शायदि कुतनि सां प्यार जी अहिड़ी मोरोसी बीमारी मुंहिंजे ॿारनि में मुंतक़िल थिए। नंढे हूंदे मूंखे रोड सां हिकु लावारिस कुतो नज़र आयो। उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 5 साल हुई। उहो अछे रंग जो गुलर हुयो जेको लावारिस हूंदे ख़बर न आहे कीअं तंदुरुस्त ऐं तवानो हुयो। थी सघे थो कुझु वक़्तु पहिरियां माउ जे थणनि खां अलॻि थियो हुजे ऐं लावारिस घिटियुनि में थाॿा खाईंदो हुजे। मूं उन खे हथनि में खंयो त उन ॼण रज़ामंदी ॾेखारी। ॼिभ वात मां कढी मुरकण लॻो। ॾाढो ॻरो गुलर हुयो। उन खे खणी थोरो हलियसि त सहकण लॻसि। थकिजी पियसि। गुलर खे हिकु धिकी ते रखियो ऐं साह पटण लॻसि। वरी खंयो ऐं हलियसि त वरी थकिजी पियसि। ईअं साही खां पोइ साही पटींदो घर पहुतसि। अमड़ मुंहिंजी अहिड़ी हालति ॾिसी काविड़जी पई ऐं छिड़िॿूं ॾिनई। ॾिस कुते जे वारनि में जीत था घुमनि। उन चयो। मूं ॼण पहिरियों दफ़ो कुते खे ॾिठो। कुते खे हेठि लाथो ऐं उहो घर जी हिकु कुंड में वेही रहियो। अमड़ मुंहिंजा हथ धोता ऐं वेझारे साफ़ कपिड़ा पाराया। उन खे ॿाहिरि उछले अचु, अमड़ चयो। न, मूं जवाबु ॾिनो, उन खे पालींदसि। अमड़ ई घणो सम्झायो पर न मुड़ियसि ऐं कुते खे ॻभो खाराईंदो रहियुसि। गुलर सहकी ॼिभ कढी मूं ॾे ईअं ॾिसी रहियो हो जीअं चवंदो हुजे जन्नत मिली वई। मूं कुते जी सफ़ाई करण जी कोशिशि कई पर उन जा वार साफ़ ई न पिए थिया। ॿियो को चारो न ॾिसी उन खे हौज़ में वठी वियसि ऐं वेझारियो। पोइ घर जे विचें कमरे में भॻल खट हेठां रखी आयसि। उहो कमिरो घर जे स्टोर तौरु इस्तेमालु थींदो हुयो। ऊंधा हूंदी हुई ऐं अन्न जूं ॿोरियूं हिक ॿिए मथां सथियल हूंदियूं हुयूं। कुतो भॻल खट हेठां वेही रहियो ऐं मूं ऊंदाह में उन जूं अखियूं ॾिठियूं जेकी टांडनि जियां चमकी रहियूं हुयूं। मूं ॾांहुं बेवसी मां निहारे रहियो हो। राति गुज़री। मां सुबुह जो उथी विचें कमरे में वियसि। कुते खे ॿुच कर ॾेई सॾु कयमि त न आयो। ॾिठमि ॼण सुम्हियल हुजे। हथु वधाए सोरियमि त उहो मुअल हो। मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि हुई। रुनम ऐं अमड़ आई
उन जॾहिं ॾिठो त खेसि अफ़सोसु थियो, यकीन न पिए आयो छो मरी वियो। उन ॼण मुंहिंजो सुवालु मूंखां पुछियो। सुवाल जो जवाबु न मूं वटि हुयो न अमड़ वटि। लुर खे गंद ते उछलायो वियो। कहिड़ी शइ आहे जेका कारामद आहे? सभु शयूं नाकारा आहिनि। शयूं कारामद एसि ताईं आहिनि जेसि ताईं नाकारा न थी वञनि। इंसानु कारामद आहे जेसि ताईं उन में ॿार पैदा करण जी कुवत आहे। हू ॿार पैदा कंदो ऐं कमाईंदो, महिनत मज़दूरी कंदो। पोइ ॿार वॾा थी महिनत मज़दूरी कंदा ऐं हू अपाहिज थी वेंदो। कुते जीअं दर ते पियो हूंदो, ॻभे जो मुहताज हूंदो, खंघंदो ऐं भौंकंदो। असीं गोश्त जा पुर्ज़ा आहियूं ऐं पंहिंजो गोश्त खाई पंहिंजी मरमत कयूं था। खाइण जे क़ाबिल नथा रहूं त नाकारा थी वञूं था। अॼुकल्ह मूं वटि कुतनि लाइ एतिराम न रहियो आहे। घर जे ॿाहिरां अराकू कंहिं ॿार जीअं रोई रहियो आहे। कंहिं बि कुते खे दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। पर मुंहिंजी यादुनि में सवें कुता डोड़नि था।